थोड़ी ता खूबसूरत लाइटिंग में न दे कई है हाँ ना साईं हाँ ही लाइट कलरफुल लाइट टायर जे अंदर बल्ब लगा जबरदस्त टायर छोकिरे उछलिया पे हाणे ही सभु पाम आहिनि ऐं हीअ चंपा आहे अच्छा ही चंपा आहे केतिरा वण थींदा नी टोटल ऐं ही हिते मुंहिंजी ही इंग्लिश डांख हुई हाँ। जेका ॻाढ़ा कारा ऐं अहिड़ा जेके अंगूर कनि था हीअ हुननि जो स्ट्रक्चर हो पर एरो केरिया आहे एरो केरिया हा अच्छा हिनखे कंगी पाम चवंदा आहिनि हींअर 25-30 वण आहे अच्छा इन पोज़ीशन में 25-30 हिते जेके वण ॾिसो था न साईं हाँ 10,000-15,000 खां घटि वारो वण कोन्हे को अच्छा हा ईअं शौक़ु ठलो कोन्हे को त रुॻो वण आहिनि केतिरो ख़र्च कयो था मावार हिननि बिल्कुलु ही वण आहिनि हिते कुझु मूं फ्रूट बि पोखिया अच्छा हा हीअ वण हीअ सड़ी विया आहिनि सुकी विया आहिनि हीअ अॼुकल्ह सिंध कान थी आहे पैदा जो उनखे यकदमि टोड़े छॾींदा अल्लाह जो शुक्र आहे सर माशाल्लाह नहीं पोइ पखी बखी जाम ईंदा हूंदा सही पखी जाम ही प्लेटूं रखियूं न तव्हांखे ॾेखार कोन हू प्लेटूं भित ते पयूं आहिनि पाणीअ सां भरियूं पियूं आहिनि ॿिज सां भरियूं पियूं आहिनि अच्छा ॾींहं जो सॼो ॾींहुं पखी हूंदा आहिनि हिते माशाल्लाह नहीं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों कासिमाबाद हैदराबाद जो इलाइक़ो आहे हैप्पी होम्स उते तव्हांखे अॼु हिकु पेंट हाउस विज़िट कराइणो आहे साईं रिटायर्ड प्रोफेसर आहे शाइर बि आहे 73 साल जी ॼमार में वणकार जो वॾो शौक़ु रखे थो प्लांटेशन करे थो पंहिंजे पेंट हाउस ते सवें वण ऐं ॿूटा हुन लॻाया आहिनि अचो त तव्हांखे पेंट हाउस विज़िट करायूं था साईं सां कचहरी कंदासीं के.डी. खलील परिहार साहिबु साईं जो नालो आहे साईं जो शाइरी जो किताब बि छपजी चुको आहे साईं अस्सलाम वालेकुम अल्लाह जो शुक्र आहे सर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियो ख़ैर सही आहे भाउ मुमताज़ अली सुमरो साहिबु साईं खे त तव्हां सुञाणा न हूंदो पंहिंजे रक्शे खे बाग़ीचो करे घुमंदो आहे ऐं हिननि वणनि जे करे हिननि ॿिन्ही जी दोस्ती आहे बिल्कुलु बिल्कुलु साईं सो पेंट हाउस बि विज़िट कंदासीं साईं सां कचहरी कंदासीं त कीअं हिनखे मेंटेन करे थो थोरो साईं जे किताबनि ते शाइरी ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं हिन वक़्तु जेके घरां मानी नथी मिले उहो सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि करे थो इन हवाले सां बि साईं सां बि ऐं भाउ मुमताज़ सां बि कचहरी कंदासीं त जेके नवां दोस्त आहिनि पंहिंजे भाउ जो ई चैनल कनि सब्सक्राइब ही साईं आर्टिफिशियल आहिनि या ओरिजिनल आहिनि वण साईं ही ओरिजिनल आहे वण अच्छा ओरिजिनल आहे कैन पाम जो वण आहे अच्छा तमामु ख़ूबसूरत वैरायटी आहे ही इंडोर आहे माना साए में हलण वारो आहे गर्मीअ जी बर्दाश्त न कंदो आहे अच्छा हा ही साए जो पौधो आहे ऐं घर में अंदरि वॾा वॾा जेके बंगला आहिनि उन्हनि में अंदरि हूंदो आहे बीठल ही सभु जेके हिन में अंदरि पौधा आहिनि उहे सभु इंडोर प्लांट्स आहिनि साए जा आहिनि जीअं ही मनी प्लांट आहे कुझु वण सड़ी विया आहिनि गर्मीअ जे करे हींअर गर्मी तमामु सख़्तु हुयूं गर्मियूं हुनजे लुक जे करे ही मनी प्लांट ही थोरो सड़ी विया आहिनि बाक़ी हूअं अंदरि सभु जेके साए वारा पौधा आहिनि धूप वारा न आहिनि साए वारा अच्छा साईं माशाल्लाह रिटायर्ड प्रोफेसर आहे उस्ताद रहियो आहे टेक्निकल एजुकेशन में 1976 खां 2013 ते 2013 में साईं कराची जे हिकु टेक्निकल कॉलेज मां रिटायरमेंट हासिलु कई सजण ई साणे नाले सां साईं जो शाइरी जो किताब बि अची चुको आहे बाक़ी मुख़्तलिफ़ रिसालनि में सिंध जे हवाले सां सिंध जी तारीख़ ऐं ख़ासि तौरु मल्ह रांदि जे हवाले सां साईं मकाला लिखिया आहिनि ऐं बेनज़ीर भुट्टो माई जंदोज ऐं सिंध जूं ॿियूं जेके अहम शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां साईं मकाला लिखिया आहिनि अदब सां चाह रखे थो इल्म सां चाह रखे थो सिंध जी तारीख़ सां चाह रखे थो त साईं सां कचहरी कयूं था त साईं पंहिंजो कैरियर किथां शुरू कयो पोइ तव्हांखे हीअ असां विज़िट करायूं था साईं जो पेंट हाउस ॾाढी हिते ख़ूबसूरत लाइटिंग थियल आहे ऐं साईं खां वणकार जे बारे में पुछंदासीं त केतिरा वण लॻल आहिनि कहिड़ियूं कहिड़ियूं जिन्सूं लॻल आहिनि माशाल्लाह तालीम जे शोबे सां लाॻापियल रहियो कॾहिं तव्हां शुरूआति कई ऐं कॾहिं तव्हां रिटायर थियो कहिड़नि तालीमी इदारनि में रहियो साईं मुंहिंजो इल्मी सफ़र त माना पहिरीं खां आहे 1971 खां मैट्रिक कयोसीं पोइ उन वक़्त खां वठी असांखे ॻोठ में रहंदा हुआसीं पढ़ण जी तड़प हुई इल्मु हासिलु करण जी ॻोठ खां हिते आयासीं शहरनि में पोइ हिते यूनिवर्सिटी में दाख़िला कईसीं मूं 1976 में जेको सो एज़ ए JST स्कूल टीचर मूं जॉइन कयो हो स्कूल में अच्छा पोइ वरी 1986 में मूं जॾहिं MSc फिज़िक्स मां पास कई यूनिवर्सिटीअ मां पोइ एज़ ए लेक्चरर अपॉइंट थियुसि गवर्नमेंट कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी हैदराबाद में अच्छा उतां ई खां सफ़रु असांजे सर्विस इहो शुरू थियो पोइ मुख़्तलिफ़ कॉलेजनि में रहियासीं हिते रहियासीं दादू में रहियासीं सांगड़ में रहियासीं आहे सफ़रु आहे हिकिड़ो सर्विस माना सफ़रु
जी जी कॾहिं किथे पखी परदेसी पखीअ वारो चकर हूंदो आहे। जी जी पोइ अहिड़े हिसाब सां पंहिंजी सर्विस खे हलाईंदे उहा 18 ग्रेड बि वरितोसीं, 19 ग्रेड बि वरितोसीं। 19 ग्रेड में मूंखे वरी ॿियूं एडिशनल चार्जिस इलाही मिली वियूं। अच्छा जॾहिं आउं 19 ग्रेड में एसोसिएट प्रोफेसर आयुसि त एडिशनल डायरेक्टर बि रहियुसि कंहिं असांजे डायरेक्टोरेट में, ऐं ॿिया बि कॉलेजनि नंढनि कॉलेजनि में हिते प्रिंसिपल रहियुसि। उन खां पोइ मूंखे हिकिड़ी स्पेशल असाइनमेंट ॾिनी वई हुई त कॉलेज टेक्निकल एजुकेशन ते हिकिड़ी मैगज़ीन छपाया। अच्छा उहा मैगज़ीन बि मूं छपाई आहे, पर हींअर आउं उहा खणी कोन आयो आहियां। उहा मैगज़ीन बि मूं टेक्निकल एजुकेशन ते छपाई हुई। उन वक़्त जो MD साहब जेको हो उन मूंखे अवॉर्ड कयो। ऐं उन खां पोइ जेको आहे सो आउं प्लांटेशन सिंध प्लांटेशन ऑफिसर, अच्छा मूंखे इहो हिकिड़ो एज़ाज़ माणे ॾिनो वियो ऐं गाॾी ॾिनी वई त सॼे सिंध में ऐं जेके बि टेक्निकल कॉलेज आहिनि पहिरें नंबर ते मूं प्लांटेशन कई। हिते टेक्निकल कॉलेज वहदत कॉलोनीअ में जेको असांजो कॉलेज आहे इन में, अच्छा उहा मुंहिंजी कामयाबु वई, जंहिंजा रेफरेंस असांजो MD साहब जेको हो सो दुनिया खे ॾींदो हो त जेकॾहिं कॉलेज ठाहिणो था, कॉलेज खे तरक़ी थी ॾियणी था त प्रोफेसर KD परिहाड़ा जो तरीक़े ते हलो। पोइ मूं सॼे कॉलेज में सॼे सिंध में प्लांटेशन कराई। प्लांटेशन कराइण खां पोइ मैगज़ीनूं छपरायूं। अच्छा बहरहाल जेको वक़्तु रहियासीं तो पंहिंजे नाले सां, पंहिंजे हिमत सां, पंहिंजे मोहबत सां तइलीम जी ख़िदमत कईसीं, ॿारनि जी ख़िदमत कईसीं, पढ़ायोसीं। ॿुधां साईं, त अहिड़े हिसाब सां असांजो इहो तइलीम जो सफ़र शुरू थियो। पोइ आख़िर में अची 2013 में GIBC अज़ीज़ाबाद कराचीअ मां एज़ ए 20 ग्रेड में प्रोफेसर रिटायर कयोसीं। अच्छा माशाअल्लाह। इहो आहे असांजो। ऐं हाणे रिटायरमेंट जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे? रिटायरमेंट जी जेका ज़िंदगी आहे सा रिटायरमेंट खां माण्हू पुछंदा आहिनि त छा पियो करी? आउं चवंदो आहियां त बाबा 2 कम कंदो आहियां। हा बाबा कहिड़ा 2 कम? बाबा पहिरियों कमु इहो त निमाज़ पढ़ंदो आहियां सुबुह जो उथी। हा ॿियो कमु त उहो मानी टाइम ते खाईंदो आहियां। ऐं टियों कमु त जेको टाइम मिलंदो आहे सो शाइरी कंदो आहियां। अच्छा इहे मुंहिंजी ज़िंदगी जा कम। ही वणकार वग़ैरह तव्हां पाण कयो था? हा, वणकार जो हिकिड़ो जुज़ मुंहिंजे जिस्म में मौजूदु आहे। तव्हां जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ हलो हा त ॻोठ हिकिड़ो माना झंगर जो ॻोठ आहे, ॿाहिराड़ीअ जो ॻोठ आहे। चारई पासा ज़मीनूं आहिनि, विच में मुंहिंजो घरु आहे। अच्छा हिकु अकेलो असांजो घरु आहे। ऐं उनखे चारई पासा गुलाबनि जा बाग़ फिरियल आहिनि। माशाअल्लाह। असांजे अबे ॾाॾे जो धंधो जेको हो सो गुलाबनि जो हो। अच्छा हा, ज़मीन असांजी पंहिंजी हुई, पर ॾाॾे असांजे खां वठी असीं गुलाबनि जो कमु कंदा आहियूं। पोइ मुख़्तलिफ़ गुलाबनि जूं जिन्सूं जेके से उते पोखींदा हुआसीं। उन वक़्त खां वठी मूंखे शौक़ु हो। उते मूं इंग्लिश पाम लॻाया। इहे वॾा कोन वण हूंदा आहिनि पाम, जेके या बोतल पाम हूंदा आहिनि, या उते उल्टा अशोक, सिंधी अशोक। उते मूं ॿाहिरि बोगन वेल्स, जेके बोगन वेल्स ई जेके गुलनि वारियूं वलियूं आहिनि, इहे वाटर जे लाइनुनि सां ईअं मूं पोखे छॾियूं हज़ारे। ईअं जेको माण्हू मटींदो चवंदो कहिड़े फार्म में आया आहियूं, छा आहे हिते, कहिड़ो ठहियलु आहे। ॻोठ वेंदा आहियो? अॼु बि वियुसि। हलो सही। अॼु बि वियोसि घर उते ईअं खयो पियो आहे मेहर। अच्छा हाणे साईं आउं तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि थोरो असांखे पेंट हाउस विज़िट करायो ऐं हिननि जे वणनि जे बारे में असांखे कुझु ॿुधायो। ऐं जेके दोस्त पंहिंजनि घरनि अंदरि वण पोखणु चाहिनि था, वण लॻाइणु चाहिनि था, पोखे त कोन था सघनि, कुंडनि में ई अॻिते वधाइणु चाहिनि था, उहे कीअं कनि? अचो थोरो असांखे मशवरा ॾियो दोस्तनि खे ऐं थोरो असांखे पंहिंजो पेंट हाउस विज़िट करायो। रोशनी थोरी सही कान्हे का ॿाहिरि, जेकॾहिं असां अचूं हा ॾींहं जे टाइम ते त फुल रोशनी हुजे हा। ऐं पौधा असांजा या वण ॿूटा, ही पौधा ही वण आहिनि यूफोरबिया जा। पर साईं पेंट हाउस राति जो ई मज़ो करे थो। हैदराबाद हुजे, हवा हुजे, इहा बि ॻाल्हि आहे। हिकिड़ियूं शयूं ॾींहं जो मज़ो कंदियूं आहिनि ऐं हिकिड़ी शयूं राति जो आहिनि। ही वण जेके आहिनि से आहिनि यूफोरबिया जा। ही सियारे जा वण आहिनि। हा, ही हाणे गुल कढंदा। अच्छा, ही गुल हाणे कढंदा। सही आहे। ॿुधां साईं। ऐं गुलनि वारा केतिरा तव्हां वटि लॻियल आहिनि? बिना गुलनि वारा केतिरा आहिनि? अधो अधु आहिनि। अधो अधु गुलनि वारा तक़रीबन घणा आहिनि। हा, ॿुधां ॿिया फ्रूटनि जा वण पिन। ही मनी प्लांट आहे। ही ॾाढ़ूअ जो वण आहे, हींअर ॾाढ़ूं कया वई। अच्छा। ही लीमे जो वण आहे, ही लीमो फ्रूट कंदो आहे। ही नरगिस आहे। अच्छा। ट्यूबरोज जंहिंखे इंग्लिश में चवंदा आहिनि, अछा गुलनि जूं फरायूं हूंदियूं आहिनि। इहो कहिड़े सीज़न में करे थो? इहो साईं हींअर कया हुई, हींअर कटाई कई त मां जेके कया हुई टारियूं उहे ख़तमु थियूं, हाणे वरी ॿियूं कढंदो। सही आहे। ॿुधां साईं, अहिड़े नमूने सां ही लीमू आहे, इंग्लिश लीमू आहे। सॼो साल असांखे लीमा ॾींदो आहे। हींअर गर्मियुनि में सड़ी वियो आहे। अच्छा, गर्मी बर्दाश्त न करे सघे। गर्मी बर्दाश्त न करे सघो। ही हिकिड़ी वैरायटी मूं वटि आहे
आऊं माड़नि खे हीअं ठाहींदो आहियां मिड़ई, पर हाणे हींअर गुलनि ते आहे, गर्मियुनि में सड़ी वियो। हीअ अछा वाङण आहिनि, अच्छा वांगुरु। सफ़ेद वाङण, सफ़ेद वाङण। हीअ चंपा जो वण आहे, अच्छा ॿुधां साईं, हीअ सभु चंपा जा वण आहिनि। हेॾां बि हिनखे वरी तव्हां अलॻि पोर्शन कर, अच्छा ही बलूं जेके ॿाहिरां, ही बलूं ॿाहिरां आयूं न। ऐं ही हिते मुंहिंजी ही इंग्लिश डांख हुई, जेका साव ॻाढ़ा कारा ऐं अहिड़ा जेके अंगूर कनि था, इहे हुननि जो स्ट्रक्चर हो। पर हींअर हवा हुन में जेके तूफ़ान लॻा हुननि में टुटी वियो हलियो, बलूं टुटी वियूं हलियूं। ऐं हेॾां अंदरि मुंहिंजी नर्सरी आहे। अच्छा नर्सरी, हीअ नर्सरी आहे, हिते पौधा ठाहींदो आहियां। अच्छा उंद लॻी पई आहे की ॾिसण में अचनि पिया की कोन हींअर बि ही कल्ह टियों ॾींहुं ॿिज छटिया अथमि। सही आहे, इहे पौधा थियनि था। इहे नंढड़ी नर्सरी आहे, हिते वण ठाहिनि था। माशाअल्लाह, वाह वाह। ही सड़ी वियो आहे मुंहिंजो वण, एरोकेरिया आहे। एरोकेरिया, हा, अच्छा हिनखे कंगी पाम चवंदा आहिनि। ही घटि थो थिए पाण वटि सिंध में न? न साईं, ही ॿाहिरि जो वण आहे। ही हींअर 25-30 हज़ार जो वण आहे। अच्छा इन पोज़ीशन में 25-30। हिते जेके वण ॾिसो था न साईं, हाँ। 10,000-15,000 खां घटि वारो वण कोन्हे को। अच्छा हा, ईअं शौक़ु ठलो कोन्हे को, त रुॻो वण आहिनि। केतिरो ख़र्च कयो था मावार हिननि ते? साईं मावार ते बसि शौक़ जो मुल्ह न आहे। वेंदो आहियां नर्सरियुनि ते घुमणु, पौधो वणी वियो वठी वेंदो आहियां। बिल्कुलु ही वण आहिनि। हिते कुझु मूं फ्रूट बि पोखिया। अच्छा हा, हीअ वण हीअ सड़ी विया आहिनि, सुकी विया आहिनि। हीअ पपीतो हो, हीअ अच्छा इहो हुन वण में वण पपीतो गर्मियुनि में इहे सभु सड़ी विया। हीअ तूरियुनि जूं वलियूं बीठियूं न, तूरियूं गुल कनि थियूं। थोड़ी तव्हां ख़ूबसूरत लाइटिंग में न दे कई आहे हा न? साईं, हा, हीअ लाइट, कलरफुल लाइट, टायर जे अंदरि बल्ब लॻियल आहे, ज़बरदस्त। टायर छोकिरे उछलिया पे 50 रुपए में बि सभु टायर पाए, त वरी हितां हीअं पई। हा, अचो अचो। हा साईं, ही टायर 50 रुपए में विकई पे। हा। अरे मुंहिंजो आउं टेक्निकल कॉलेज जो माण्हू आहियां, तव्हांखे टेक्निकल करे थो ॾेखारियां। अच्छा हिननि में कलर करिया, पोइ हिननि माड़नि हाणे त वॾनि होटलनि में बि ॿाहिरि जेके रोड ते आहिनि उते बि ही टायर लॻा पिया आहिनि। मुंहिंजो नकल करे विया। हिते माण्हू ॾिठो, ही इलाही हलिया आहिनि, विलाग बि हलिया आहिनि मुंहिंजा। ॿुधां साईं, हाणे ही सभु पाम आहिनि। ऐं हीअ चंपा आहे। अच्छा, ही चंपा आहे। केतिरा वण थींदा नी टोटल? साईं हीअ 150-200 वण थी वेंदा। 200-150 त आहिनि पक्का। हे चंपा जी ख़ुशबू ॾिसो, तमामु ख़ुशबू घणी आहे। राति जो सुबुह जे टाइम ते ख़ुशबू थी थिए, ज़बरदस्त। हीअ चंपा आहे। ऐं परफ्यूम, हा परफ्यूम बहरहाल हिन मां ई निकिरे थी गुलनि। हा, हिननि मां ई निकिरे थी। हा, हलो साईं, हीअ चंपा आहे। हीअ पैराग्रास आहे। माशाअल्लाह। हीअ दोस्तो कीअं था भायो साईं जो शौक़ु? ऐं ही वण सड़ी विया आहिनि। ही वण सभु आहिनि। ही सेंसोवेरिया, ही जेको पौधो आहे न साईं, अच्छा, इहो जेकॾहिं कंहिंखे बीमारी हुजे, साह जी बीमारी हुजे, साह न खणी सघे, त ही ॿूटो पाण वटि रखे ऐं हुन जी साह जी तकलीफ़ ख़तमु थी वेंदी। ऐं ही 24 कलाक उहो पौधो आहे जेको 24 कलाक ऑक्सीजन थो ॾे। ही पौधो 24 कलाक थो ऑक्सीजन ॾे। अच्छा, ॾींहुं राति ऑक्सीजन थो ॾे। ही कमरनि में अंदरि माण्हू रखंदा आहिनि। हिन जी वॾी डिमांड ही सऊदी अरब में या हेॾा हुन ॾे दुबईअ में वॾी डिमांड आहे। अच्छा, ही भला शौक़ु हिकिड़ो शौक़ु बि आहे, हिकिड़ो कमु बि आहे। कमु इन हवाले सां असांजी माहौल जी ख़िदमत पिया कयूं ऐं बेसिकली पंहिंजी ख़िदमत पिया कयूं, पंहिंजी सिहत जी ख़िदमत पिया कयूं। हिननि वणनि खे, हिननि ॿूटनि खे मेंटेन करणु केतिरो ॾुखियो आहे, सवलो आहे? साईं, मेंटेन करणु हीअ मोहबत जो कमु आहे। अच्छा, वणनि सां प्यारु करियो। हा, ॿुधां साईं, इहा कुदरती मोहबत हुअणु घुरिजे हर माण्हूअ खे। ही वण आहिनि असांजे ज़िंदगीअ जो जियापो आहिनि। ही वण न हुजनि, इंसान ज़िंदगीअ ते को साह वारो ज़िंदा न रहे। बिल्कुलु, ॿुधां साईं, हिन वणनि जे तुफ़ैल असांखे ऑक्सीजन मिले थी ऐं इन ऑक्सीजन जे करे असीं ज़िंदा आहियूं। तंहिं करे हिन वणनि में हज़ारे फ़ाइदा आहिनि। रुॻो वण ऑक्सीजन कोन था ॾियनि, वण असांखे फ्रूट ॾियनि था। वण असांखे काठ ॾिए थो। सॼे घर जा फर्नीचर, दरवाज़ा, ही सभु वणनि मां था ठहनि। हर शइ में असांखे वण कमु अचनि था। ॿुधां साईं, ऐं माखियूं वणनि में वेहनि थियूं। हिननि मां असांखे ॿियूं ई खोड़ सारा गुल, ॿूटा, वण, पाड़ूं, ही हू हर शइ वण जी असांखे कमु अचे थी। माशाअल्लाह, वण जी। अच्छा, तंहिं करे वण लॻाइणु घुरिजनि। ऐं असांजी हिननि सां हिकिड़ी दिलि वारी मोहबत आहे। ऐं प्रोफेसर हूंदे, 20 ग्रेड जो माण्हू हूंदे बि कॾहिं कॾहिं रंबो खणी हिननि जी ख़िदमत कंदो आहियां। हिननि जी ऐं ॿी ॻाल्हि त वणनि जी ख़िदमत करणु इबादत आहे। इबादत आहे, बिल्कुलु बिल्कुलु। ही साह वारा आहिनि। सवाब जो कमु आहे। सवाब, सदको आहे। सदको आहे। वण लॻाइणु सदको आहे। सदको आहे, सवाब जारिया आहे। सवाब जारिया। ही साह वारा आहिनि। हिननि खे तव्हां रोज़ानी पाणी ॾियो था, वॾो सवाब था हासिलु करियो।
तंहिं करे वण लॻाइजनि, पंहिंजे घर में वण लॻाइजनि, जिते किथे रोडनि ते रस्तनि ते। ऐं साईं मज़े जी ॻाल्हि ॿी ॿुधायां त आउं हींअर बि सिंध प्लांटेशन फोरम जो सदर आहियां। अच्छा, सॼे सिंध में प्लांटेशन कराईंदा आहियूं। हींअर बि असीं हिते गर्ल्स कॉलेज में प्लांटेशन कराया आहियूं। ऐं कराईंदो आहियां, मुंहिंजी टीम आहे। पौधा पंहिंजा वठंदा आहियूं, रोडनि ते रस्तनि ते स्कूलनि में कॉलेजनि में असीं वञी वण हणंदा आहियूं। इहो असांजे ज़िंदगीअ जो मशाल आहे। अच्छा साईं, तव्हांखे माशाल्लाह हिकिड़ो तजुर्बो बि आहे, वॾी ॼाण बि आहे। सिंध में केतिरनि क़िस्मनि जा वण थियनि था ऐं सॼी दुनिया में केतिरनि क़िस्मनि जा वण थियनि था? साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजे सिंध में हींअर 10-20 क़िस्म वणनि जा ॿाहिरि जा आया आहिनि। अच्छा, ॿुधां साईं, जंहिंमें अशोक आहिनि, ॿुधां साईं, ऐं ॿिया बि कुझु क़िस्मनि जा वण जेके आया आहिनि, ॿाहिरां आया आहिनि। पर हूअं अक्सर करे फ्रूटनि जा वण बि कुझु ॿाहिरां अचनि पिया। अक्सर करे फ्रूटनि जा वण बि कुझु ॿाहिरां आया आहिनि। ऐं हीअ जंहिं ॾिस हीअ बीठो आहे, हीअ आहे ग्रेप फ्रूट। ग्रेप फ्रूट आहे। ग्रेप फ्रूट हेॾो वॾो कोन थींदो आहे। इहो उहो आहे, ॿुधां साईं। ऐं हीअ चकू आहिनि। हीअ चकू हींअर सड़ी वियो हलियो सॼो गर्मियुनि में मुंहिंजो। अॼु बि हिन मां माल पटे विया आहिनि ॿार। हुन में बि बीठो आहे मथे अञा ताईं। साईं असां कचहरी कयूं था, भाउ ममता सां कचहरी कयूं था। हा साईं, भले भले। त हीअ हिननि जी जेका दोस्ती आहे हिननि वणनि जे करे। हा साईं, हा बिल्कुलु। हिननि ॿूटनि जे करे, हिननि वलियुनि जे करे। हा साईं, हा। ऐं हिननि जी दोस्ती, हीअ असांजो रिश्तो आहे, हिकिड़ी चैन आहे ठहियलु। अच्छा, वणनि जी चैन ठहियलु आहे। सही आहे। पोइ हो माशाल्लाह। पोइ पखी पखी जाम ईंदा हूंदा? साईं पखी जाम। ही प्लेटूं रखियूं न, तव्हांखे ॾेखारियमि कोन। हू प्लेटूं भित ते पयूं आहिनि, पाणीअ सां भरियूं पियूं आहिनि, ॿिज सां भरियूं पियूं आहिनि। अच्छा, ॾींहं जो सॼो ॾींहुं पखी हूंदा आहिनि हिते। माशाल्लाह। पोइ माना तव्हांजी ज़िंदगी भला परेशानियुनि खां, डिप्रेशन खां, एंज़ाइटी खां महफ़ूज़ आहे कोन हिननि वणनि जे करे? साईं मूंखे का परेशानी कान्हे का। मुंहिंजो हिननि खे पाणी न ईंदो आहे त पाण परेशानी थींदी आहे। अच्छा, हीअ मुंहिंजो छोकिरो आहे, हीअ सॼी वणनि जो वधीक ख़िदमतकार ही आहे। अच्छा, ॿुधां साईं। सही आहे। हीअ पाणी ही ॾींदो अथनि, भाण दवाऊं। हीअ अला हिन जो बूथ सवलो करे भरिजी, ॿुधाई। वणनि जो ख़ादिम ही आहे। ऐं भलो माण्हू आहे ॾाढो वीचारो। वणनि नालो छा आहे? नालो अथसि मंज़ूर अली, पर चवंदा प्यार में जानी अथसि। जानी। हा, हीअ बि परियार आहे? हीअ बि परियार आहे, मुंहिंजे सौट जो पुटु आहे, भाइटियो आहे मुंहिंजो। ॿुधां साईं। अच्छा। ऐं तमामु सुठो महिनती माण्हू आहे, कमु कंदो आहे वणनि जो। ऐं जान दिलि जान सां। बाबा बिस्किट बिस्किट कोन आणे सघे? न न साईं, बिस्किट जी ज़रूरत कोन्हे, चांहि बसि फिकी आहे न चांहि? अॼु इहा घणी विझबियूं? टे विझांसि त? चंपा ॿ आहिनि। हिकिड़ी हूअ चंपा इंग्लिश चंपा आहे, गुलाबी कलर में। हाँ। खणी आहे मेरे खणी सभिनी जा कलम करे घरणी आहे। गुलाबी मिलाइबो कोन? अड़े मारे छॾी। दोस्तो, साईं केडी खलील परियार साहब सां सुठी कचहरी हली पे। भाउ मुमताज़ साहब कचहरी करणी आहे, पर हैदराबाद में लोड शेडिंग, लाइट हली वई ऐं हिते थोरी घणी रोशनी आहे। साईं सां थोरी हिते कचहरी कयूं था, पोइ हेठि हलूं था, पोइ साईं वारनि खां मोकिलाईंदासीं। भाउ मुमताज़ साम्हूं बीठो आहे। साईं हाणे हीउ जेको करंट इशू हले पियो, जंहिंखे घर में मानी नथी मिले, उहो चए थो सिंध खे टोड़ियो। तव्हां सिंध जे माण्हुनि खे हिन सूरत हाल में कहिड़ो मशवरो ॾींदो? साईं ॻाल्हि इहा आहे त सिंध सदियुनि खां आहे। अॼुकल्ह सिंध कान थी आहे पैदा जो उनखे यकदमि टोड़े छॾींदा। हीअ सिंध असांजी माउ आहे, मदर आहे। असां हिते जनमु वरितो आहे, असांजे अबनि ॾाॾनि वॾनि बि हिते ई जनमु वरितो ऐं हुननि खे बि हिते ई इन साॻिए मिटीअ में मरणो आहे, दफ़न थियणो आहे। हीअ केॾांहुं वेंदा कोन। हीअ पंहिंजे माउ ख़ातिर जदोजहद कंदा, विढ़ंदा। छो त सिंध खां सवाइ असांजो ॿियो को देश वतन आहे ई कोन्हे को जो असीं केॾांहुं भॼी वञूं, टपड़ खणी वञूं। असां पंहिंजे सिंध खे मुतहदा रखंदासीं ऐं जेका असांजा दोस्त आहिनि, असांजा सिंधी भाउ आहिनि जेके सिंध जा रहवासी आहिनि, उहे हर हिकु माण्हू, ॻोठाणो हुजे, शहरी हुजे, पर उन्हनि जे दिलनि में इहो ई आवाज़ु आहे त असांजी सिंध हिकु आहे। ॿुधां साईं, ऐं असांखे हिकु थी रहणो आहे। अच्छा साईं, कासिमाबाद मिनी सिंध आहे। कासिमाबाद खे मिनी दुबई बि चयो वञे थो, पर मिनी सिंध आउं चवंदो इन करे जो हिते कासिमाबाद में सिंध जे हर ज़िले जो माण्हू आहे।
कासिमाबाद जो जेको रहवासी आहे, कासिमाबाद जो जेको वासी आहे, उहो छा थो सोचे हिन सूरत हाल में? साईं, हिते हर माण्हूअ जे दिलि जी आवाज़ इहो आहे त असां हर कुर्बानी सिंध जे ख़ातिर ॾियण लाइ तयारु आहियूं। असांखे जेका जदोजहद करणी पवंदी उहा कंदासीं, पर सिंध खे असीं टुकड़ा टुकड़ा करणु न ॾींदासीं। सिंध माउ आहे, सभु पिया खाइनि, जेके वेठा आहिनि उर्दू, सिंधी, पंजाबी, अलाए जे केतिरियूं क़ौमियूं पलजनि भले पिया, पर केर बि असांजे जेका असलियत आहे, असांजी सिंध जी सकाफ़त आहे, उन खे टोड़ण जी ॻाल्हि न करे, सिंध खे हिसा करणु या सूबा ठाहिणु, इहा ॻाल्हि केरु न करे। इन ॻाल्हि लाइ सभई जेको सो हिकु ॻाल्हि ते मुतहद आहिनि। दोस्तो, ही माना बार बार चवंदो आहियां न, जेके वांदा आहिनि, जिन खे घरनि में मानी नथी मिले, उहो बि हाणे सिंध खे टोड़ींदासीं, सिंध जे खे तक़सीम करण जा, सिंध खे विराइण जा ख़्वाब ॾिसंदा। ज़ाहिर आहे असांजो हीउ चैनल सियासी कोन्हे को, पर मसइलो अहिड़ो आहे जो असां हिते बि ॻाल्हाईंदासीं। त असांजी कोशिशि हूंदी त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते जिते वञूं था, माण्हुनि सां हिन मसइले ते ज़रूरु ॻाल्हाइजे। भाउ मुमताज़ सां मथे कचहरी कोन थी सघी, थोरी देरि हिते ॻाल्हि ॿोल करे था वठूं। भाउ मुमताज़, हीउ अजरक जो पटको पाए घुमूं था सॼे हैदराबाद में, कहिड़ो पैगाम ॾियो पिया? हीउ जेको शोशो छॾियो आहे अॼुकल्ह? बाबा हीअ पटको पाए हलूं था, असांजी सिंधी सखाफ़त आहे, निशानी आहे असांजी, ठीकु आहे, सिंध मड़ जो। बाक़ी जेको हींअर शोशो छॾियो आहे, इहो जेको मिड़ई इहे वात ॻाल्हि आहे जेके आहिनि, जेके घरां मानी खुसोली कोन थी मिले, उहो चवंदा सुबुह ठाहींदासीं, त इहा हिननि जी भुल आहे, इहो न कॾहिं थियो आहे, न कॾहिं ज़िंदगी में थींदो। असीं धड़नि में बि विरहायल आहियूं, संग सॼी असांजी हिकु पासे आहे, पर जॾहिं सिंधी जो मामिलो ईंदो त उन में सिंधी हर हिराली पुट जेको आहे ईअं ई हिकु पाण में ॿधी रखो। हा, हाणे इहो मूंखे ॿुधायो त शोशा छॾीनि पिया, तव्हां जहिड़ा माण्हू सिंध जे आम माण्हू खे कहिड़ो मशवरो ॾींदो? बाबा आम माण्हू खे मशवरो इहो ॾींदुसि, बाबा ॾिसो शोशा जेको छॾियो हुनखे छॾण जो भले पिया चवनि, ईअं न करे थियो, न करे थींदो। तव्हां रुगो पाण में इहा मुड़सी करियो, किथे को ग़रीब वेठो आहे, कंहिंसां को पुलिस वारो केरु ज़ुल्म करे थो, त चारि माण्हू ॿियो हुनखे ॾिसनि था या हुनजी वीडियो था ठाहिनि, बजाए इन वीडियो ठाहिण जे ॾिसण जे तव्हां पुछा करियो बाबा आऊं पुलिस वारा केरु मारियो पिया, राग हुननि ताज़ो हींअर वाक़ियो कराची में पठाण हिकिड़े वीचारे कुटियो अथनि, वीचारे खे सभु माण्हू ॾिठो पियो कीअं वीचारे गेलीनि पिया, कुटीनि पिया हुन वीचारे खे। ऐं हेतिरा माण्हू बीठा आहिनि, छा हुन में इंसानियत कोन्हे? त पुछनि वेंदा हुननि खां। ऐं सभिनी इहे ॾस ॾींदा त बाबा माण्हू पुछा करे की घस वेंदो वञो था, धरणो लॻो पियो आहे, का शइ आहे त घटि में घटि माण्हू पुछा करे छा मसइलो हुन सां गॾु जे हक़ ते आहिनि त तव्हां हुन सां गॾु बीहो, तव्हां हुन सां गॾु बीहो, जेको हक़ ते आहे हुन सां गॾु बीहणु लाज़मी आहे, मुस्लमान ते फ़र्ज़ु बि आहे। ऐं तव्हां पाण में ईअं ॿधी रखो त केरु कुझु कोन करे सघंदो। बिल्कुलु दोस्तो, इहो ई हिन वक़्तु असांखे सख़्तु ज़रूरत आहे। जेके रुठल आहियूं असां पाण में पंहिंजा रुसामा छॾियूं, ॿधी जो मुज़ाहिरो कयूं, असांखे तारीख़ी ॿधी करणी पवंदी। बिल्कुलु। ऐं असां पुरमन क़ौम आहियूं, ॿिनि लाइ बि असां अहसासु रखूं था। जीअं भाउ चयो त कराची में हिकिड़े पश्तून सां पुलिस वारनि ज़्यादती कई ऐं भाउ हुनजी मज़म्मत कई, ॾुख जो इज़हार कयो। साईं खे भाउ खे बि तकलीफ़ थी, केरु बि हुजे, केरु बि इंसान केरु बि हुजे, उन सां गॾु ना सभु उहो कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ु रखंदो हुजे, पर ॾिसो इंसानु आहे वीचारो, हुनखे ॿी चारि गॾा वांगुरु कुटींदा, यार कोई इंसानियत आई आहे? ईअं गॾा वांगुरु कुटणु कंहिंखे जाइज़ आहे? चारि माण्हू जेको मटे थो घटि में घटि उते बीहे। अच्छा, असां बि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयूं था त संजीदगी सां हिन सूरत हाल खे पाण खे फेस करिणो आहे। जज़्बाती अजायो न आहे थियणो, अलाह ख़ैरु कंदो। हाणे जेको कुझु चवणो आहे भले चई वठे, इहे सवलो कमु कोन्हे को, ईअं मिठाई कोन्हे जो विराइजी वेंदी। सो अलाह ख़ैरु कंदो, पर वरी बि तव्हांखे बार बार इहा गुज़ारिश थो कयां, जज़्बाती न थियो, संजीदगीअ सां ॿधीअ सां हिन सूरत हाल खां कमु थिए, अकल ते सभु हिकु कर थी बीहो। ओॾी महिल न ॾिसो त हीअ हुन पार्टी आई, हुन पार्टी न। हा साईं, तव्हां परियार साहिबु आख़िरी पैगाम ॾियण थो चाहियो? साईं, हाणे पैगाम इहो आहे त पाण में मोहबत, अज़मत, हशमत इहे टई शयूं बरक़रार रखो ऐं पंहिंजे सिंध लाइ जिते ज़रूरत पए उते जदोजहद करियो, पंहिंजे हक़नि ख़ातिर विढ़ो ऐं बाक़ी हरू भरू कंहिंसां नाजाइज़गी न करियो। ऐं असांखे पंहिंजे सिंध ख़ातिर हर कुर्बानी ॾियण खां कीॿाइणु न घुरिजे। इनशा अल्लाह ताला असीं पाण निभाईंदासीं। हिकिड़ो इहो ई आउं पंहिंजो शहर चवंदुसि त सिंधी सभु सबा जड़ा जंहिं जाइ मिड़नि, सिंधी सभु सबा जड़ा जंहिं जाइ मिड़नि, तोड़े दूर वञनि त बि मंझंदि महक मलीर जी। वाह वाह, माशाअल्लाह, तव्हांजो शहर आहे? हा साईं, हा, वाह वाह, बहितरीनु शहर आहे। त दोस्तो, साईं जीअं चयो त मोहबत, अज़मत ऐं हशमत, इहे टई शयूं माशाअल्लाह असांजी क़ौम जी सुञाणप आहिनि। मोहबती क़ौम आहे, असांजी सकाफ़त अज़ीम आहे, तहज़ीब पुराणी आहे, असांजी तहज़ीब सभ्यता क़दीम आहे ऐं हशमत बि आहे, दिलेर क़ौम आहे। त अॼोके विलाग जो इहो ई पैगाम आहे। वॾी महिरबानी, माशाअल्लाह।